अस्सलाम वालेकुम। अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ी ॿी न्याणी जे लाइ उन जी शादीअ में ॾियण जे लाइ कुझु तोहफ़ा जमा आहिनि ऐं उहे उन्हनि पहिरियों त असांखे इहो ई चयो त सिर्फ़ु कपिड़ा खपनि असांखे। पोइ ख़बर पई त उन वीचारनि वटि इंतिहाई गुरबत आहे ऐं हुननि पंहिंजी पहिरीं धीअ जी जेका शादी कराई हुई उन जो बि जेके थोरी शयूं उन्हनि ॾिनियूं उन जो कर्ज़ बि अञा ताईं हुननि न लाथो आहे। त पोइ ख़बर पई त उन्हनि खे थांव बि खपनि था। पोइ मुंहिंजी भेणुनि कुझु जमा कयो ऐं उन्हनि मां हुननि थांव वरिता आहिनि। त पहिरियों तव्हां उहो वीडियो क्लिप ॾिसो जेको थांवनि जो आहे, मां ऐड कयां थी हिन में। पोइ मां तव्हांखे हिननि शयुनि जी डिटेल थी ॾेखारियां। हीअ आहिनि कुझु थांव जेके हिन छोकिरीअ जे लाइ जमा कया आहिनि। हीअ डिनर सेट आहे, प्लास्टिक जो हिकिड़ो कंप्लीट डिनर सेट आहे ऐं तक़रीबन सभई थांव अथसि हिन में। उन खां अलावा ही कुझु ॿिया बि थांव आहिनि जेके ही मुंहिंजी भेणुनि जमा कया आहिनि। हीअ 6 मग वरिता अथनि। उन खां सवाइ ही वॾी प्लास्टिक जी ट्रे आहे पोयां गोल। ही 6 गिलास आहिनि। जग कोन्हे छो त जेतिरा पैसा हुननि वटि जमा थिया या कुझु हुननि पाण विधा आहिनि त उन हिसाब में हुननि इहे शयूं जमा कयूं आहिनि जेतिरो हुन मां अची सघियूं उन्हनि पैसनि मां। सो कपिड़ा मां तव्हांखे ॾेखारियां थी त मां कहिड़ा वरिता आहिनि। हीअ हिकिड़ो सेट आहे, हिकिड़ो प्यालो ऐं 6 प्यालियूं, आइसक्रीम सेट या फ्रूट सेट जेको बि चइजे। ऐं उन खां सवाइ ही हिकिड़ी देॻड़ी वरिती अथऊं वॾी साइज़ जी। हीअ देॻड़ी आहे, इन जे हेठां थाल आहे वॾो। हीअ हेठां स्टील जो थाल आहे। बस जेको हुन न्याणी जो नसीबु हुयो, जेतिरो जमा थी सघियो, असांजी पूरी कोशिशि हुई त मतिलबु ख़ाली हथ न रहिजी वञनि। असांजे तरफ़ां कुझु न कुझु जेतिरो थी सघे असां हुनखे ॾियूं। सो अलाह ॾिनो आहे, असां न ॾिनो। थांव हुया जेके हुनजे नसीब जा हुया। सो कुझु ॿियनि माण्हुनि बि वाइदो कयो अथसि, ख़बर न आहे पोइ हुनखे जेको बि हुन न्याणीअ नसीब में हूंदो उहो मिलंदो। ऐं मां हिते छा जमा कयो आहे उहो मां तव्हां सां शेयर थी कयां। हीअ सिबियल शर्ट्स मूंखे मिलियूं हुयूं कंहिंजे तरफ़ां, त इन्हनि सां मां मैचिंग जेके हिन वरितियूं सलवारूं ऐं रवा। त हिन जो रओ जेको मिले न पियो मूंखे सेम कलर में न, त मां हे मल्टी कलर रओ हिन सां वरितो आहे। प्लेन शलवार आहे, कमीज़ सिबियल आहे ऐं रओ हिन सां मल्टी कलर वरितो आहे। अहिड़ी तरह सां हीअ शर्ट बि सिबियल मिली हुई, कंहिंजी पातल आहे थोरी, पर ॾाढी प्यारी ऐं नई शर्ट हुई। त मां हिन सां गॾु बि हिन जी सलवार जो कपिड़ो ऐं हिन जो मैचिंग रओ वठी आई आहियां। त इहो बि हिकिड़ो वॻो थी वियो। इहे थिया हिन जा 2 वॻा जेके मतिलबु मां कचाई चवंदमि हिन खे। ऐं हिकिड़ो हे वॻो आहे रेशमी प्रिंटेड पूरो, हिन जो ही कमु थियल रओ आहे। हे बसि जिन बि ॾिनो अलाह उन्हनि जो ॾिनो क़बूल कंदो शल। उन खां सवाइ ही लॉन जो हिकिड़ो सूट आहे जेको ज़रीअ सां एम्ब्रॉयडरी थियल आहे ऐं प्रिंट बि अथसि ऐं ज़री बि अथसि। उन खां सवाइ हिकिड़ो हे रेशमी सूट आहे, प्लेन सूट आहे, सिल्क टाइप कुझु कपिड़ो आहे। उन सां गॾु मां मैचिंग ही रओ वरितो आहे, इहो हिकिड़ो आयो आहे। ऐं ही जेको आहे वॻो कॉटन जो आहे, वाइट शलवार ते सेम एम्ब्रॉयडरी आहे जहिड़ी शर्ट ते थियल आहे। ऐं हिन में वरी हिते नेट जो रओ आहे, जेकी लेस जो रओ आहे। ठीकु आहे, इहे हिन जा मां कपिड़ा जमा कया आहिनि। ऐं हिकिड़ो ही वॻो आहे जॉर्जेट जो ऐं 3 पीस ही अनस्टिच्ड इहो बि। उन खां अलावा मां वरिता आहिनि हिन जे लाइ ही 2 टुआलनि जी जोड़ी आहे ऐं हिकिड़ो ही मर्दाणो वॻो। छो त ॾिसो ही बि ज़रे घटि 1000 रुपए जो आम सूट थो अचे, त हुनजे पेरेंट्स तां वीचारी जे तां इहो 1000 रुपए जो ॿार बिल थो चङो आहे। उन खां सवाइ ही कंहिं मोकिलियो हुयो पर्स, इहो बि मां हिन जे सामान में रखियो आहे। हीअ हिकिड़ो चूड़ियूं आहिनि बिल्कुलु ॾाढी सुठी कंडीशन में, उहे बि आहिनि। साबुणदानी हिकिड़ी एक्स्ट्रा हुई, इहा बि जेका आहे हिन जे सामान में रखी आहे। त हीअ कुझु शयूं आहिनि ऐं कुझु थांव तव्हां ॾिठा। त ॾिसो असां सभु फुड़ी तलाह करे ऐं हिननि जी मदद करण जी कोशिशि कयूं था। त उहो ई हमेशह चवंदी आहियां मां, हमेशह त शेयर करण जो मक़सदु मोटिवेशन आहे। शेयर करण जो मक़सदु इहो आहे त हीअ जेके कपिड़ा बि मूंखे कुझु माण्हुनि ॾिना आहिनि या कुझु माण्हुनि पैसा ॾिना आहिनि, कुझु माण्हुनि डिफरेंट शयूं ॾिनियूं आहिनि, त उन्हनि खे बि ख़बर पवंदी त उन्हनि जूं शयूं इस्तेमालु थियूं किथे थियूं। मूं ते ट्रस्ट कनि था, मूंखां कोई बि पुछे नथो त मां हिन सामान जो छा कयो, पर पोइ बि मां पंहिंजी ज़िमेदारी थी सम्झां त मां घटि में घटि उन्हनि खे डिटेल ॿुधायां त हीअ शयूं। बाक़ी इहो मुंहिंजो उसूल आहे त मां कॾहिं बि वठण वारे जो नालो या तस्वीर या उन जे बारे में मां कुझु बि शेयर न कंदी आहियां। कंहिंजो भरम रखणु, कंहिंजी इज़त नफ़्स खे क़ाइमु रखणु असांजो फ़र्ज़ु आहे। असां ॾियूं इन लाइ नथा त उन्हनि सां बि फ़ोटो कढायूं या असां वाह करायूं। पंहिंजी अलाह बसि क़बूल करे ॾियण वारनि जो, असांजी महिनत अलाह क़बूल करे
जेको असां उन्हनि जे लाइ कयूं था। बाक़ी असांजो ॿियो कोई मक़सदु न आहे हीउ सभु कुझु शेयर करण जो कॾहिं बि। ऐं के त माण्हू अहिड़ा बि आहिनि जिन जा मां कॾहिं सामान बि शेयर न कयो आहे, त भली कंहिंजो भरम रहियल हुजे, मथां केरु सुञाणे वठे शयूं। सो अलाह साईं सभिनी जो परदो पनाह रखे। तव्हां सभिनी खे बि मुंहिंजी दरख़्वास्त आहे, मुंहिंजो अर्ज़ु आहे त तव्हां कीअं बि करे हिननि जेको आहे सामाननि जो बंदोबस्तु करे सघो था। ग़रीब नियाणियुनि जी शादियुनि में मदद करे सघो था, कंहिंजी तालीम में, कंहिंजी फ़ीस भरण लाइ, कंहिंजे इलाज में, जंहिंखां जेको थी सघे। असां कंहिंजा सॼा ॿार नथा लाहे सघूं, पर असां कंहिंजो थोरो ॿार त लाहे था सघूं। सो असां सभिनीनि जो फ़र्ज़ु आहे त पंहिंजे मुआशिरे में जेके ज़रूरतमंद माण्हू आहिनि ऐं असां जहिड़ा माण्हू जेके पाण बि ख़ुशहाल आहिनि ऐं जिन जा तालुकात बि आहिनि, जेके जमा बि करे सघनि था, कठो बि करे सघनि था, उन्हनि जो ज़िम्मो आहे त उन्हनि माण्हुनि जी मदद कनि। सो अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। हमेशह मां चवंदमि अहिड़नि कमनि में हिसो वठंदा रहो। इहो उहो ई सभु कुझु आहे जेको असां दरअसल पंहिंजे आख़िरत जे लाइ था जमा कयूं। हे भलो असां ॿियनि सां नथा कयूं, हे भलो असां पाण सां था कयूं। सो अलाह साईं सभिनी खे इहो भलो करण जी तौफ़ीक़ ॾे। ऐं ज़रूरु मूंखे मोट ॾिजो। मोट मूंखे ईअं ॾिजो जो अमल कजो ऐं मूंसां शेयर कजो त हा तव्हां बि कुझु कयो आहे। अलाह तव्हांखे तौफ़ीक़ ॾींदो। ख़ुशि जो आबाद हुजो। इंशाअल्लाह वरी कंहिं अहिड़े ॿिए कम जी वीडियो सां, कंहिं अहिड़े नेकीअ जे सिलसिले सां तव्हांजे अॻियां हाज़िर थींदसि। तेसिताईं इजाज़त। अला वाही।